थरपारकर ऐं उमरकोट ज़िला सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त में इंतिहाई शाहूकार तसवर कया वेंदड़ ज़िला आहिनि। इन्हनि ज़िलनि जे अंदरि रीतनि रस्मनि तारीख़ी सक़ाफ़ती माॻ मकाननि ऐं सयाहत जे हवाले सां तमामु वॾी शाहूकार ऐं तारीख़ी मवाद मौजूदु आहे, जंहिं ते कमु करण जी इंतिहाई शिदत सां ज़रूरत महसूसु थिए थी। थर जे ऐं उमरकोट जे इलाइक़नि में नारियुनि खे नौजवान ख़ूबसूरत नारियुनि खे परिणाइण खां पोइ जॾहिं माइट पंहिंजे घरनि ॾांहुं वठी ईंदा आहिनि त उन वक़्तु अॼु खां अॻाटे ज़माने में उठ जी सवारी जो इस्तेमालु कयो वेंदो हो ऐं उन ते लोक शाइरी लोक ॾाप जा मुख़्तलिफ़ दुआ ऐं मुख़्तलिफ़ तारीख़ी हवाला मौजूदु आहिनि। थरपारकर दुनिया में तारीख़ सक़ाफ़त ऐं सयाहत जे हवाले सां अहिड़ो शाहूकार ऐं शाहकार ख़ितो आहे जिते क़दम क़दम ते सूंहं सभीता ऐं सुरूर वसे थो। हिते दर्द तकलीफ़ूं ऐं भोगनाऊं बि कुझु सरसी आहिनि, पर पोइ बि शेख अयाज़ चवाणी जित लुक लॻे जित हक़ तपनि सो देस मुसाफ़िर मुंझोड़े 12,000 चौरस किलोमीटरनि ते पखिड़ियल ज़िलो थरपारकर ऐं उन जे भर वारे ज़िले उमरकोट में रीतनि रस्मनि जे हवाले सां पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप मौजूदु आहे। उमरकोट ऐं सांगड़ जो अछड़ो थर तोड़े खोखड़ा पार सरहदी इलाइक़े ताईं थर दुनिया जे इंतिहाई हसीन ख़ूबसूरत ऐं वसी सहरा रेगिस्तान तौरु मशहूरु आहे। हिते अक्सर मुस्लिम तोड़े हिंदू बिरादरियुनि में सवाइ कुझु मज़हबी पाबंदियुनि ऐं हदबंदियुनि जे बाक़ी शादी जे रीतनि रस्मनि समेत समाजी ॾेती लेती या तौरु तरीक़ा साॻिया ई आहिनि। बसर अक्सर रीतनि रस्मनि जी नालनि में फ़र्क़ु ज़रूरु आहे। थर में हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ में परिणायल छोकिरीअ यानी नारी खे थर में साहिरनि जे ॻोठ वारा मर्द तोड़े औरतूं उन कुंवार खे साम्हूं वारे ॻोठ जो हवालो ॾेई चवंदा आहिनि त फलाणे ॻोठ जी धीआरी आहे। मतिलबु त धीआरीअ जो एतिरो क़दुरु आहे त उहा कुंवार जेका फलाणे ॻोठ जी नियाणी आहे, तसवर कयो वेंदो आहे त हिकु नियाणी कुंवार खे इन खां बि वधि ॿी कहिड़ी मञता ऐं मोहबत अर्पे सघिजे थी। अहिड़ो थर जो हक़ीक़ी ऐं तारीख़ी पस मंज़र आहे जंहिं ते घटि लिखियो वियो आहे ऐं बहस कयो वियो आहे। दौरे क़दीर में जॾहिं लैंड क्रूज़र वीगो ऐं जीपनि जो तसवर तमामु घटि मौजूदु हुयो, तॾहिं इन्हनि परिणायल नियाणियुनि खे ईद बरात या ॾियारी होली ते संदन ॿाहिरि उठनि ते खणी पंहिंजे अबाणनि कखनि ॾांहुं कोठे ईंदा हुआ ऐं जॾहिं वरी वापसि माइटनि जे घरनि खां मोकिलाए इहे धीआरियूं वापसि पंहिंजे साहिरनि घरनि ॾांहुं मोटंदियूं हुयूं, तॾहिं वरी खेनि वर मुड़ुसु उठ ते खणी रवानो थींदा हुआ। इहे मंज़र दिलि खे छुहंदड़ इंतिहाई कुर्बायता हसीन ऐं शानदार तारीख़ सां टिमटिमा लॻंदा आहिनि। जेतोणीकि अॼुकल्ह जे दौर में नियाणियुनि खे कोठे अचण ऐं वापसि साहिरनि ॾांहुं रवानो करण महिल थींदड़ रीतनि रस्मनि जो को ॾस पतो ई न आहे रहियो ऐं हाणे त ॿाराड़ियुनि जे ॻोठनि जी दुनिया ई तब्दील थी वई आहे। हाणोके थरपारकर में अंग्रेज़ गोरे जी फंडिंग ते शिड्डा तिली जहिड़ी डांस जीअं नचंदड़ NGO जे पगारदार एजेंटनि जो त इंतज़ारु उन करे थिए थो त उन्हनि जी आमद ते शानदार सक़ाफ़ती रिहाणियूं बि उन करे सजायूं ऐं अरेंज कयूं वेंदियूं आहिनि जो उन्हनि मां मुख़्तलिफ़ कूड़नि सूड़नि कागज़ी प्रोजेक्ट्स मिलण जा आसरा हूंदा आहिनि। पर नियाणियुनि जे विदा यानी उन्हनि खे अलविदा करण जे लाइ ॻाइजंदड़ गीत ॾोरो हाणे दम टोड़े चुको आहे। न त उन्हनि नियाणियुनि खे जॾहिं ख़ूबसूरत भर्त वारनि झालरनि सां सिंगारियल उठनि ते विहारे पंहिंजनि घरनि ॾांहुं रवानो कबो हो त कोरस जे अंदाज़ में गोल दारे में मौजूदु थर जूं औरतूं जॾहिं खाॾी ते हथु रखी घूंघट जे पलव खे थोरो छिके कूंज गीचनि सां सावण जे वसकारे जहिड़ी बरसाति जहिड़नि फुड़ियुनि जहिड़ा लुड़क छाणींदे ॾोरो गीत ॻाईंदियूं हुयूं, तॾहिं यकीन करियो मंज़र ई अहिड़ो जुड़ी पवंदो हो जो हर हर माण्हू हिकु कहाणी ऐं हिकु दर्द महसूसु थींदो हो। हा, हाणे त ॻोठनि में अक्सर माण्हू उठनि खे पालण ऐं रखण ई छॾे ॾिनो आहे। उन ते लाॾ कोॾ करण ऐं उठनि लाइ हार सिंगार करण वारियूं शयूं वठण त परे जी ॻाल्हि आहे। थर जो लोक गीत आहे त आई रे श्रावण तीज रे बाई जी बांदुड़ो तेड़ियो आयो रे सासू जी हमें तो मोकल ॾे, यानी साॻे पस मंज़र में ॻायल आहे जंहिंमें नारी यानी कुंवार चए थी त ए सासू जी, मुंहिंजी ससु मुंहिंजो भूरो भाउ आयो आहे, मूंखे कोठी वञण लाइ मूंखे वापसि घरनि ॾांहुं वठी थो वञे, मुंहिंजूं भेनरियूं अमड़ ऐं बाबा ॿाहिरि मुंहिंजो इंतज़ारु पिया कनि, हाणे मूंखे मोकल ॾे। हिकु ॿिए लोक दोहे में
थर जी औरत पंहिंजे परदेस कमाइण लाइ परॾे में रहिजी वियल वर यानी मुड़ुस खे ककर कारोबार ऐं सावणी जे साठनि खे महसूसु कंदे टीज जे सातुअनि तरहनि तरहनि जे तामनि खे ॾिसंदे ॾोरापो थी ॾे त इहे रे टीजरो तूं नहीं आयो बालमिया तो धूड़ तव्हांजे धन में। मतिलबु त अहिड़ी मुंद में जेकॾहिं तूं मूं वटि न अची मूंसां गॾु न हुजी टहक मुर्कूं ऐं मोहबतूं न हुजनि त पोइ तुंहिंजे परॾे में वेही पैसो कमाइण मुंहिंजे कहिड़े कम जो। अहिड़ो धन अहिड़ी दौलत मुंहिंजे कहिड़े कम जी। तुंहिंजे गॾु गॾु हुजी त पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। राणे खे काक पहुचाईंदड़ बि उठ ई हुयो जेको लोक ॾाप जे हिसाब सां अॼु बि सुर मोमल राणो जे कचहरियुनि में सभ खां घणो ॻायो वेंदड़ जानवर आहे। लतीफ़ सरकार उठ जे समूरनि ओसाणनि ओंजाणनि खे न रुॻो ॻायो आहे पर इहो बि सुर मोमल राणो में ई फरमायो आहे त तुंहिंजे चांगे खे चंदन चारियां। चंदन दुनिया जो ख़ूबसूरत ॿूठो, ख़ूबसूरत काठी। बर सग़ीर में अॼु बि चंदन जे काठीअ ऐं पननि जो घरनि में थींदड़ पूॼा पाठ ऐं हवन लाइ इस्तेमालु थींदो आहे। सौण साठ लाइ बि चंदन जो इस्तेमालु थींदो आहे। थर जे ख़ूबसूरत पस मंज़रनि ऐं थर जे नारियुनि खे विदा करण जे लाइ इस्तेमालु थींदड़ उठनि खे पलाइण ऐं उन ते सफ़र करण वारो जेको सिलसिलो आहे उहो तारीख़ जो हिकिड़ो अणमिट बाब आहे जेको हाणे वक़्त सां गॾु झीणो थींदो थो वञे ऐं मेसारजंदो थो वञे। न त हिकु दौरु हुयो जो हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं ऐं कोहनि जा कोह थर जो माण्हू उठनि ते सफ़र कंदो हो। थर जे नियाणियुनि खे विदा करण जे लाइ उठनि खे सिंगारे पलाणियो वेंदो हो, उन ते कुंवार खे सिंगारे संवारे रवानो कयो वेंदो हो। अचो त उन थर खे वरी ज़िंदा करियूं ऐं थर खे शानदार ख़ितो बणायूं।